अस्सलाम वालेकुम दोस्तों। दोस्तों, गोविंदा जी हिकु नसीब फिल्म आहे। उन नसीब फिल्म में हिकु डायलॉग चवंदो आहे त मुझे लंबी उम्र की दुआ ना दो ए मेरे दोस्त, जो वक्त गुज़रा बड़ा नागवार गुज़रा। हाणे आउं अॼु ॻाल्हायां थो माज़ी ते। इहा त हिकिड़ी पोइट्री हुई। ॻाल्हि थो कयां त ही जेके आसमान में स्टार्स पाण खे राति जो नज़र ईंदा आहिनि, पाण जॾहिं राति जो आसमान में ॾिसंदा आहियूं त ही मुख़्तलिफ़ कलर्स जा स्टार्स पाण खे नज़र ईंदा आहिनि। सवाल इहो आहे त छा वाकई इहे स्टार्स उन टाइम जंहिं टाइम पाण ॾिसूं पिया मौजूदु आहिनि या न? त इन जो जवाबु आहे त साइंटिस्ट चवनि था त जॾहिं लाइट ट्रेवल कंदी आहे कंहिं स्टार सां, स्टार मां ट्रेवल करे ज़मीन ते पहुचंदी आहे त उनखे हिकु वक़्तु थो लॻे, हिकु मख़सूस टाइम थो लॻे। कंहिं स्टार्स जी रोशनी खे 4 साल लॻियो था वञनि ज़मीन ताईं पहुचण में। कंहिं स्टार जी रोशनी खे त मिलियन साल लॻियो था वञनि। इहो छाजे करे? छो जे करे स्पेस में जेको डिस्टेंस आहे उहो ॾाढो इलाही वास्ट आहे। स्टार्स इलाही परे आहिनि पाण खां, त इन करे रोशनी खे टाइम गुज़रण में वक़्तु थो लॻे। त जॾहिं उहा रोशनी, मिसाल को हिकिड़ो स्टार आहे, उनखे 4 साल थी विया आहिनि ऐं 4 साल खां रोशनी अची पंहिंजी अखि ते अची लॻे थी, त पाण जॾहिं उहे स्टार्स राति जो ॾिसंदा पिया आहियूं त इहा बेसिकली आहे उनजी रोशनी जेका पुराणी इलाही टाइम में रोशनी जेका उन्हनि ख़ारिज कई उहा पाण ॾिसूं पिया। सो उन ई टाइम जंहिं टाइम पाण रोशनी ॾिसूं पिया, स्टार्स खे ॾिसूं पिया, हक़ीक़त में उन टाइम उहे स्टार्स या पॉसिबिलिटी आहे त उन टाइम मौजूदु न हुजनि। वरी उन स्टार्स जी न ख़बर पवंदी, वरी जॾहिं रोशनी वापसि अचे एतिरा साल कवर करे वरी ॾिसूं, त यानी के पाण जेको आसमान में ॾिसंदा आहियूं त उन्हनि जो पाण माज़ी ॾिसंदा आहियूं, पाण जो प्रेज़ेंट नथा ॾिसी सघूं, छो जे करे लाइट खे ट्रेवल थियण में टाइम थो लॻे। त यानी के जेका बि स्टडी स्टार्स जी कई वेंदी आहे त बेसिकली उन जो साइंसदान माज़ी सम्झंदा आहिनि त उहे माज़ी में कीअं हा। ऐं इन ते ॿियो बि हिकिड़ो आइडियो लॻाईंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि त भई जेकॾहिं मिसाल हिकिड़ी मख़लूक आहे ज़मीन खां मिसाल करोड़े साल परे थी रहे, त जॾहिं ज़मीन खां रोशनी ट्रेवल करे उन्हनि ॾे वेंदी त छा ज़मीन जेका करोड़े या लखे साल पहिरियां हुई, छा उहो ई मंज़र उनखे नज़र ईंदो? छा उन्हनि खे डायनासोर्स नज़र ईंदियूं, या छा उन्हनि खे अर्थ जी जेका इनिशियल शेप आहे उहा नज़र ईंदी? हा, इहा पॉसिबिलिटी आहे त जॾहिं का अहिड़ी मख़लूक, एलियंस वग़ैरह का अहिड़ी मख़लूक का स्टार्स ते या प्लेनेट ते रहंदी हुजे ऐं उहा जॾहिं ज़मीन जी रोशनी रिफ्लेक्ट थी करे उते पहुचंदी, त शायदि इहा पॉसिबिलिटी आहे त हुननि खे उहो पुराणो दौरु नज़र ईंदो, जीअं पाण खे गुज़िरियल स्टार्स जी रोशनी नज़र पवंदी आहे। पॉसिबिलिटी आहे, पर इहा शइ फ़िलहाल त पॉसिबल कोन पई नज़र अचे, न ई कोन हिते को तजुर्बो कयो वियो आहे। चूंकि इहा ॻाल्हि प्रूव बि आहे त रोशनी खे टाइम लॻे थो, त जेका रोशनी जॾहिं डायनासोर्स हिते ज़मीन ते रहंदियूं त उन टाइम जेका रोशनी रिफ्लेक्ट थी करे उन जिस्म मां वापसि वई ऐं जेका मख़लूक इलाही परे पई रहे, अरबे या करोड़े साल, लखे साल, त उहा जॾहिं मख़लूक उहा रोशनी ॾिसंदी त शायदि पाण खे त न ॾिसे हिन टाइम, पाण खां अॻु जेके लखे साल हिन धरतीअ ते जानवर रहंदा हुआ उन्हनि खे ॾिसी सघे थी। सो इन ॻाल्हि जो मतिलबु इहो थियो त असां कंहिं बि शइ जो माज़ी ॾिसी सघूं था, मुमकिन आहे। थैंक यू।